नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल फज्रि व लयालिन अश्रि वश्शफ़ि वल वत्रि वल लैलि इज़ा यस्र हल फ़ी ज़ालिका क़समुल लिज़ी हिज्र। क़ाबिल एहतराम मुंहिंजा इस्लामी भाइरो ऐं इस्लामी भेनरूं, अशरे ज़िलहिज्जा जी मुनासिबत सां कुझु कलम मारूज़ात पेश कया विया त सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हिननि ॾींहंनि में इबादत अल्लाह रब्बुल आलमीन वटि इंतिहाई महबूब आहे। हता के सहाबा अर्ज़ कयो त जिहाद खां बि, त पाण फरमायूं त जी जिहाद खां बि इबादत हिननि ॾींहंनि में वधीक महबूब आहे। हा, अलबत्ता उहो शख़्स जेको जिहाद जे लाइ निकितो जान ऐं माल सां ऐं शहीद थी वियो, वापसि न मोटियो, त उहो उन जो इहो अमल शहादत जो अशरे ज़िलहिज्जा में इबादत खां वधीक अफ़ज़ल आहे। रोज़नि जे मुतालिक़ बि अर्ज़ु कयो वियो, राति जी इबादत जे मुतालिक़ बि अर्ज़ु कयो वियो, जंहिंजी तक़ाज़ा आहे त माण्हू रोज़ा बि रखे, अगरचे उहे बि मुस्तहब आहिनि, राति जी इबादत बि करे, इशराक़ पढ़े, चाश्त पढ़े, सलातु ज़वाल पढ़े, अव्वाबीन पढ़े। अगरि इहे में कुझु कोताही थिए थी त पोइ जेके नवाफ़िल या सुन्नतूं पढ़ंदड़ आहे उन्हनि खे ज़रा तवील करे पढ़े। रुकूअ में 3 तस्बीहूं ते पढ़ी, हाणे 5 पढ़े, पहिरीं 5 ते पढ़ी, हाणे 7 करे पढ़े, ईअं इज़ाफ़ो करे। ऐं इन खां वधीक अहम आहे त कम से कम इन्हनि 10 ॾींहंनि ऐं रातिनि में हर क़िस्म जे मुआशिरे में राइज गुनाहनि खां पाण खे बचाए। अॼुकल्ह आम जेको वॾे में वॾो गुनाह आम आहे ऐं बेधड़क आहे ऐं उन जो गुनाह हुजणु तक़रीबन निकिरी वियो आहे, उहो आहे बदनज़री, ग़ैर महरम औरत जो साम्हूं अचणु, उनखे ॾिसणु। अमृत छोकिरो आहे उनखे ॾिसणु शहवत जी निगाह सां। इहे आम गुनाह थी विया आहिनि। इन्हनि खे माण्हू गुनाह नथो सम्झे। बेपर्दगीअ जो माहौल आहे, ॿाहिरि निकिरे थो त का न का औरत साम्हूं अचे थी, दुकानदार आहे त उन वटि गिराक मर्द बि अचे थो, औरत बि अचे थी। त हिननि 10 ॾींहंनि में जेॾी महिल एहतमाम कंदो अखि जे हिफ़ाज़त जो, त पोइ उमेदु आहे त ईंदड़ ॾींहंनि में बि हिनखे एहतमाम कंदो त हिनखे ईमान जी हलावत ऐं लज़त नसीब थींदी। अॼुकल्ह सभु माण्हू बेचैन आहिनि, परेशान आहिनि, ख़्वाह अमीर ख़्वाह ग़रीब। त ईमान जी हलावत जॾहिं हिनखे नसीब थींदी त उमेदु आहे त आईंदड़ ॾींहंनि में बि हिननि गुनाहनि खां बचंदो ऐं ईमानी हलावत मुसलसल हासिलु कंदो। हिननि ॾींहंनि सां मुतालिक़ हिकिड़ी ॿी इबादत आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेको शख़्स क़ुर्बानी करणु चाहे थो, उनखे घुरिजे त इन्हनि क़ुर्बानी करण ताईं पहिरीं ज़िलहिज्जा खां वठी क़ुर्बानी करण ताईं दुन जे हेठां जा वार, कछुनि जा वार, मुछुनि जा वार
नुंहं इहे न वठे। सुवारी त हूअं ई हिकु मुठ जेतिरी वाजिबु आहे, अगरि उन खां ज़ाइद आहे त उहा बि हिननि ॾींहंनि में न वठे। ऐं इहो हुकुम जेको आहे सो उन जे लाइ आहे जेको क़ुर्बानी कंदो। जेको क़ुर्बानी न पियो करे अध में इस्तिताअत जे करे, त उन ते इहो हुकुम कोन्हे। ऐं इहो हुकुम जेको आहे सो दर्जाए इस्तिहबाब में आहे, यानी मुस्तहब आहे, जंहिंखे कबो त सवाबु मिलंदो, पर जे न कबो त को गुनाह कोन्हे। इन में थोरी तफ़सील इहा बि आहे त असुलु हुकुम आहे नुंहंनि खे कटण जो या ज़ेरे नाफ़ या कच्छुनि जे वारनि खे साफ़ु करण जो हफ़्ते में या 15 ॾींहं करे। इन खां वधीक सुस्ती ऐं ग़फ़लत न करे। पर जे ख़ुदा न ख़ास्ता कंहिं सुस्ती कई, बाज़े औरतूं नुंहं ॾाए हथ जा डिघा छॾींदियूं आहिनि, तमामु डिघा थी वेंदा आहिनि, इहो हराम आहे। कंहिं ग़फ़लत जे करे कंहिं नुंहं न वरिता, कच्छुनि जा वार न वरिता ऐं 40 ॾींहं गुज़री विया ऐं पहिरीं या ॿी ज़िलेजा थी वई आहे, त 40 ॾींहंनि खां पोइ बि उन्हनि खे साफ़ु न करणु कबीरा गुनाह आहे। त इहो कबीरा गुनाह खां बचणु लाज़मी हूंदो आहे। अहिड़ी सूरत में हिन इस्तिहबाब खे छॾे ॾे त भई क़ुर्बानी चूंकि आउं करियां थो, इन करे आउं वार कोन वठंदुसि, त इहो त मुस्तहब अमल हो ऐं हाणे हिन जे लाइ फ़र्ज़ु ऐं वाजिबु आहे कच्छुनि जा वार वठणु। त इन जे करे अव्वल त अॼु 29 तारीख़ आहे, अॼु ई इन्हनि शयुनि खां फ़ारिग़ थी वञिजे। थी सघे थो सुभाणे पहिरीं हुजे या परीहं पहिरीं थिए त इन खां माण्हू फ़ारिग़ थी वञे, ताकी इन हराम शइ कबीरा गुनाह खां बि बचे। ऐं इहो मुस्तहब अमल जेको आहे इहो को मामूली दर्जे जो कोन्हे, इन ते बि सही शरे सदर सां सही तरीक़े सां अमल थी वञे। इन ई ॾींहं सां, इन्हनि ई ॾींहंनि सां अशरे ज़िलहिज्जा सां हिकिड़ी ॿी इबादत बि मुंसलिक आहे, जंहिंखे चइबो आहे तकबीरात तशरीक़। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहो मर्द ते बि वाजिबु आहे, औरत ते बि वाजिबु आहे। 9, 10, 11, 12, 13 जी विची नमाज़ ताईं। 9 जे फजर नमाज़ खां वठी 13 जे विची नमाज़ ताईं 23 नमाज़ूं थियनि थियूं। हर नमाज़ खां पोइ मर्द जमात सां नमाज़ पढ़े थो, त इनखे तकबीरात तशरीक़ हिकु दफ़ो चवणु वाजिबु आहे। औरत अकेले पढ़े थी त उहा बि हर फ़र्ज़ु नमाज़ खां पोइ हिकु दफ़ो हिननि तकबीरात खे चवंदी। आम तरह सां औरतूं कोन थियूं पढ़नि या यादि नथो रहे, त इन जो आसान तरीक़ो आहे त जिते माण्हू नमाज़ थो पढ़े उते इहे कलिमात लिखी छॾे तकबीरात तशरीक़ जा, त जीअं नमाज़ पढ़ण खां पोइ फौरी उनखे यादि अची वञनि त हीअ कलिमात मूंखे पढ़णा आहिनि। पोइ यादि न अथसि त ॾिसी पढ़े, 2-4 नमाज़ुनि में पढ़ंदी त इनशा अल्लाह यादि थी वेंदा। कंहिं सबब जे करे मर्द फ़र्ज़ खां पोइ तकबीर न चई सघियो या इमाम कोन चई त मुक़्तदिन खे चवणु घुरिजे, त इमाम खे बि यादि अची वेंदो, उहो बि पढ़ी पवंदो। पर जे न पढ़ी वई त हाणे उनजी क़ज़ा कान्हे, अलबत्ता तौबा ऐं इस्तिग़फ़ार आहे, छोकी वाजिबु अमल जो तर्क जेको आहे सो गुनाह आहे। त पोइ तौबा ऐं इस्तिग़फ़ार करे इन तफ़सील मां
मालूम थियो त ही जेके 10 ॾींहं आहिनि से ॿियनि ॾींहंनि खां बाज़े एतबार सां इंतिहाई अहम आहिनि। इन्हनि की जी अहमियत आहे। पोइ जॾहिं इंसान आमाल जी बि पाबंदी पियो करे, गुनाहनि खां बि पाण खे बचाए थो, त पोइ जेका दुआ घुरंदो अल्लाह क़बूल कंदो। ही मौजूदा वायरस सां जे बारे में दुआ कंदो त या अल्लाह हिन वायरस खे ख़तमु फरमा, ॿियनि मूज़ी बीमारियुनि खे ख़तमु फरमा। त अल्लाह जी रहमत में उमेदु आहे त अल्लाह ताला इन्हनि शयुनि खे ख़तमु करे छॾींदो। अदना दर्जो आहे त जेको दुआ पियो करे उन खे, उन जे बचनि खे अल्लाह ताला बचाईंदो। अल्लाह ताला असां सभिनी खे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।